केपी हुकूमत वफ़ाक़ी सरकार खां अॻी बजट पेश करे छॾी। पघार पेंशन में 15 सैकड़ो इज़ाफ़े जी तजवीज़। सेहत कार्ड लाइ 28 अरब रुपया रखण जो ऐलान। नाणे वारे सूबाई वज़ीर आफ्ताब आलम जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत केपी में रिकॉर्ड तरक़ियाती कम कया आहिनि। पीटीआई सूबे जी ख़िदमत करण जे लाइ हमेशह पुरज़म आहे। हथियारबंदनि हथां शहीद थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे मीरपुर मातले में मिटी मां हवाले कयो पियो वञे। आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ हज़ारे माण्हुनि जी आमद। इलाइक़े में सोग वाक़े ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। खैरपुर, उमरकोट, सांगड़, डहरगी, खानपुर मर, वारहा, नसीराबाद, लालूराय, रानीपुर, इंगुरजा, काज़ी अहमद, ठरी मीरवा में मुज़ाहिरा। बबरलो, सकरंड, मोरे, ढोरे नारे, उडेरेलाल, मीरपुर बठोरे, चेल्हार ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल आज़ाद सहाफ़त ते वार आहे। हमले में मुलविस किरदारनि खे वाइखो कयो वञे। सिंध सरकार तरफ़ां सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे वारसनि जी माली मदद ऐं ॿारनि खे तालीम ॾियण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जी रीना मेमण जो चवणु आहे त नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध सरकार अक्सर सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो आहे। सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल जे शक में कुझु गिरफ़्तारियूं कई वयूं आहिनि। सहाफ़ियुनि ते हमला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। लाहौर हाईकोर्ट जे चीफ जस्टिस शहजाद मलिक चयो आहे त हुकूमत सां को झेड़ो नाहे, पर ताड़ी ॿिन्हिनि हथनि सां वॼंदी आहे। अदलिया जो एहतराम न हूंदो त हुननि मां बि का उमेद न रखणु घुर्जे। अदालती निज़ाम कंहिं ताक़तवर लाइ क़ाइमु न कयो वियो आहे। अदलिया कंहिं बि इदारे लाइ बी टीम न थींदी। बेंच ऐं बार में झेड़े सां इदारा कमज़ोर थींदा आहिनि। सिंध असेंबली सिंध रजिस्ट्रेशन तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिल जी मंज़ूरी खां पोइ सिंध रजिस्ट्रेशन तरमीमी बिल वफ़ाक़ी कानून मां सिंध जो कानून बणिजी वियो। टंडे जाम में नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान हरचंद कोहली खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करे रही आहे। कंडियारे भरिसां नौजवान मुबैना तौर शाख में ॿुॾी फौत, वारसनि तरफ़ां क़त्ल करण जो इल्ज़ाम। एहतजाजी मुज़ाहिरो, लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़त नौजवान अमीन उॾियण खे शाख में ॿोड़े क़त्ल कयो आहे। पुलिस निशांदी बाजिद बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयार न आहे। ऐं पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी T20 वर्ल्ड कप लाइ क़ौमी टीम जो ऐलान रोके छॾियो। टीम बाबति सलाह मशवरा न करण ते सिलेक्शन कमेटी खां जवाब तलब।